बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन तव्हां ॾिसो पिया घोट की न्यूज़। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ बालाज ख़ान खोसो में, जिते असां सां गॾु आहे मिस्कीन मोहम्मद इस्माइल खोसो साहिबु, जंहिंजो चवणु आहे त मुंहिंजो पंहिंजो घर त बिल्कुलु सफ़ा ज़बून ऐं ख़तमु थी वियो आहे, पर हीउ जंहिं जॻह ते परदा ॾिनी वेठो आहे, चादरनि जा परदा ॾेई करे पंहिंजा ॿचा विहारी वेठो आहे, उहो बि घर चए थो त मुंहिंजे पाड़े वारे जो आहे, जंहिं मूंखे आरज़ी तौरु ॾिनो आहे। पर सिंध हुकूमत वज़ीर आला सिंध बिलाल साहिब जी दावा जेको आहे उहा कूड़ी निकिती आहे। जेको बिलाल साहिबु चयो त असां घोटकी तालुके में 20,507 घर ॾिना आहिनि, पर उहे घर किथे मिलिया, कंहिंखे मिलिया? अचो त चाचे सां ॻाल्हि ॿोल कयूं। चाचा ॿुधाइजो त तव्हां जेको आहे त हिन वक़्तु जेको आहे हिन घर में वेठा इहो कंहिंजो आहे? इहो हिन जो आहे गुलाम नबी जो। ऐं तव्हांजो पंहिंजो घर किथे आहे? असांजो बालाच ॻोठ पोइना। ऐं सिंध हुकूमत तरफ़ां जेके जायूं ठही मिलियूं आहिनि उहे मिलिया आहिनि, उहे आया के बीठा आहिनि, के किरी पिया। हाणे जेको सिंध हुकूमत घर ठाराए थी, जेको पीली किस्त 75,000 आहे, उहा तव्हांखे मिली आहे? न सही, न न न न चइनि था त घर ठहनि था पिया, उहे किथे आहिनि? उहे ठहिया जेके तव्हांजे बीठा ॻोठ में आहिनि बि? असांजे ॻोठ में आहिनि। हिकिड़ो घर कोन ठहियो आहे, पियो आहे तूं अमीर ॿ आहे, घर। तोखे नन्नो? हा तूं अमीर माण्हू आहे, तोखे नन्नो? न न मूंखे कोन छाजे करे नन्नो? पैसे वारो आहे छा? न भाई पैसे वारो हुजां देसे में पढ़ाई करे पे विया हुआ। अरे बाबा असांखे ख़बर हाल चल थी। हाणे हीउ जे तोखे उथाए हिन घर में, त पोइ तूं काॾे वेंदे? बसि रोड ते वेंदासीं, ॿियो काॾे वेंदासीं? असांखे ॿियो वाह त कोन्हे, न पैसो न ताक़त न ॻाल्हि न मोह। ख़ुदा ॼाणे थो त असां हिकु वक़्तु खाईंदा आहियूं, हिकु वक़्तु असां न खाईंदा आहियूं। नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं मोहम्मद इस्माइल खोसे जूं, जंहिंजी अखियुनि में पाणी अची वियो। चए थो पुट जे हिकु वक़्तु खाईंदा आहियूं, हिकु वक़्तु बुख ते वेठा आहियूं, त असां घर काॾों ठारायूं? सिंध हुकूमत जी हीअ जेकी दावा सफ़ा कूड़ी निकिती आहे। जॾहिं त सिंध हुकूमत इहा दावा कई, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहिबु बिलावल साहिबु चयो हो त असां जेको आहे घोटकी तालुके में 20,507 घर ॾिनानी, पर हिकिड़ो बि घर असांखे ॾिसायो किथे कोन्हे ठहियलु। जॾहिं मोहम्मद इस्माइल जहिड़े हिन मिसकिन माण्हू खे जेको हिकिड़ो वेलो खाए थो, हिकिड़ो बुख ते वेठो, उन खे घर न मिलियो आहे, त बाक़ी इहे घर कंहिंजा ठता आहिनि, किथे ठता आहिनि, इहे असांखे ॿुधाइनि। असां मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां त ख़ुदा जी लठ बेआवाज़ी अथव, महिरबानी करे हिन मिसकिननि ऐं ग़रीबनि जी सार लहो ऐं हिन खे तव्हां घर ठाराए ॾियो, त हीअ पंहिंजा ॿचा जीअं त अॻियों जेको आहे सियारो अचे थो पियो, सियारे में पंहिंजा ॿचा हिन सीउ ऐं थधि खां बचाए सघनि।